अस्सलाम वेलकम टू अदर वीडियो। नई वीडियो में तव्हांखे खुश आमदी चवां था दोस्तों। अॼु आहे ईद जो ॿियो ॾींहुं त ॿिए ॾींहुं असांजे जेको आहे थोरी थोरी हल्की हल्की बारिश थिए थी पई। मौसम तमामु जेको आहे प्यारो थी वियो आहे, ख़ूबसूरत थी वियो आहे। हल्की हल्की बारिश पवंदी पई आहे। बारिश जेका हुई ठही सुठी आई हुई पर अॻिते टपी वई कराची वारनि जी सिक लॻल हुयसि। चए मां वेंदुमि कराची पर जेको पुछ आहे असांजे उहो वसे थो पियो। बूंदा बांदी थिए थी पई। हितां जेको छबर जेका ख़राब थी वई। इहो टोटो जेको आहे ठाहियो आहे जेको आहे बारिश थी पई आहे त मां वीडियो ठाहियां। मौसम जेको आहे तमामु सुठो थी वियो आहे। ऐं पहिरें जेको वॉइस जो इशू हुयो माइक न मिलियो पियो त जेको आहे माइक जो जुगाड़ कयो आहे। हाणे वॉइस जो इशू बि ख़तमु थी वियो आहे त आवाज़ु तव्हांखे जेको आहे क्लियर ईंदी। त पोएं व्लॉग्स में जेको आहे 5-6 व्लॉग्स अहिड़ा हुआ जंहिंमें जेको आहे वॉइस जो इशू हुयो, वॉइस जी प्रॉब्लम हुई, आवाज़ु जेको सही न ईंदो हुयो। त अॼु जेको आहे छबर ते कमु कयो आहे। टोटा जेका ख़राबु थी विया हुया, पाणी मुसलसिल न आयो हुयो तक़रीबन 4-5 महीना त ख़राबु थी विया हुया। उन्हनि जो जेको आहे ऑपरेशन कयो आहे ऐं नई छबर जेका आहे उहा जेका आहे राधी आहे। दोस्तों मींहुं जेको हुयो बंदि थी वियो हुयो। हाणे वञी पियो आहे शहर जो चकर ॾियणु। शहर जो चकर ॾियणु। शहर जी हालत जेका आहे तमामु बुरी लॻी पई आहे। राति मां वियो हुउमि, पाणी हुयो। हाणे जी ख़बर न आहे। हाणे एतिरो मींहुं न हुयो, हल्को हल्को मींहुं हुयो। शहर में जेको आहे बरसाति जो बचाव आहे। एतिरो मींहुं जेको आहे ॾाढो आहे। साम्हूं जेको आहे सनसेट थिए थो पियो। मस्तु वधो आहे। शहर में लॻी पई आहे ख़ामोशी। ईद जो ॿियो ॾींहुं आहे। शहर बिल्कुलु ख़ामोश आहे असांजो। बरसाति जेका आहे कराची में थी आहे। वीरान जेको आहे 1.5 लॻो पियो आहे। बरसाति मां कराची में थी आहे। वीरान 1.5 लॻो पियो आहे। फैज़ान खे खाइणी आहे बिरयानी। माशाअल्लाह सफ़ाई तव्हां ॾिसी सघो था कीअं चिपके थो पियो। बंद है बिरयानी वाला। फैज़ान कहंदो बिरयानी बिरयानी जी बार। दोस्तों बिरयानी जेका आहे फैज़ान खाई वरिती आहे। हाणे वञी था पिया रेलवे स्टेशन ते। उते ज़ामिनरा वञणा हुया रेल पर रेल जेका आहे लेट आहे। फैज़ान चवंदो पिया मूंखे बि चकर ॾियारे आहे रेलवे स्टेशन जो। बाबू मौसम सही हुयो। मौसम सही हुयो त दोस्तों रेलवे स्टेशन ते वेंदा पिया। रेलवे स्टेशन वारो रोड ॾिसो केॾो ख़ूबसूरत लॻो पियो आहे। सफ़ाई ऐं VIP लॻो पियो आहे। VIP दोस्तों जेको आहे रेलवे स्टेशन ते जेको आहे पहुची चुका आहियूं। रेलवे स्टेशन छोकिरा वेंदा पिया रेल पर रेल जेको रोड़ी बीठी आहे। निकिरी आया 2 वॻे घरों। फैज़ान काॾे फैज़ान खे तयारु करा पोइ साईं किथे रेल पहुची विया। अवां जो घरों 2 वॻे निकिरी आया हो। टाइम छा थींदो पियो हाणे 7:13। मज़े में कहिड़े तयारी आहे? रेमियार खान। अच्छा बस असें हलिया हलंदा आहियूं असां जाके पियूं भले अॼु चाक भूख लगी मरता जरा तयारी थी वई आहे।
चल ठीक है हाँ ना दोस्तों मालगाड़ी अचे थी पई जेको आहे सादकाबाद वारे पासे जा त उन जी जॻह वीडियो कैप्चर कयूं था फ़िलहाल जेको आहे अवामी एक्सप्रेस में जेको आहे देर आहे सुहाना सफ़र दोस्तों ख़ैबर मिले थी पई जेको आहे सादकाबाद खां जेको आहे कराची तरफ़ डाउन स्ट्रीम वारी पंजाब बॉर्डर जेको आहे क्रॉस करे रेती पहुती आहे तक़रीबन ईअं सम्झो 10 मिनट में जेको आहे पहुची वेंदी हिते ॾेरकी ते खोड़ सारा माण्हू जेका आहिनि वेठ में वेठा आहिनि ॿई जेका आहिनि प्लेटफॉर्म जेका आहिनि भरिया पिया आहिनि छा अप एंड डाउन वारा ॿिनि पासे जी ट्रेन आहिनि त लेट आहिनि दोस्तों जेको आहे ख़ैबर मेल जेको आहे पहुची चुकी आहे हिकु प्लेटफॉर्म जेको आहे ख़ाली थी वेंदो शाम जो टाइम थिए थो पियो जेको आहे वीडियो खे हिते एंड कंदासीं हिन ते चढ़िया आहिनि छोकिरनि खे त हिन ते चढ़ी पवनि